वेलकम, स्वागतम, भली करे आया। सूफ़ी लाकूफ़ीअ में असां हिन मज़मून खे अञा वाज़े करण जी ज़रूरत महसूस कयूं था, जंहिं मज़मून जो नालो आहे तसव्वुफ़। सूफ़ीज़म केतिरियूं ग़लतफ़हमियूं खणी माण्हू उन्हनि खे बदनाम करे रखियो आहे। तारिकुल दुनिया आहिनि, निकमा आहिनि, को कमु नथा कनि। मुख़्तलिफ़ सिलसिला जेके तसव्वुफ़ जा आहिनि, हू चिश्तिया हुजे, कादरी हुजे, सहरवर्दी हुजे, लतीफ़ साईं जो कमाल आहे त हुननि सभिनी खे ॻंढे हिकिड़ो नओं तसव्वुफ़ ठाहियो आहे जेको सिंधी तसव्वुफ़ आहे। हाणे ही पाण सुञाण जो अमल आहे ऐं पाण सुञाणण खां पोइ मालिक जी परख पए थी त तूं रुॻो ही जिस्म न आहीं। हाणे जॾहिं मालिक सभिनी में नज़र ईंदो, सो ही सो हू सो अजल सो अल्लाह, त इहो जेको सिलसिलो आहे पोइ माण्हू जी नज़र साफ़ थींदी ऐं नज़र साफ़ थियण खां पहिरें क़ल्ब जो, दिलि जो साफ़ हुजणु ज़रूरी आहे। तंहिंजे करे इहो बार बार चयो वियो त सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जीअरे पसण प्रीअ जो, जीअरे पसण प्रीअ जो। सूफ़ी उहो साइंसदान आहे जंहिंजी लेबॉरेटरी ही जिस्म आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे त सूफ़ी इज़ अ साइंटिस्ट विदाउट लेबॉरेटरी। मां हुन दोस्त खे हिन प्रोग्राम जे ज़रिए ॿुधायां थो त सूफ़ीअ जी लेबॉरेटरी हुनजो जिस्म आहे जी। पर जेकॾहिं हू उन में टुॿी ॾे, हू ॻोल्हे लहे, टुॿी तेसि ताईं न ईंदी साईं जेसि ताईं अंदरि हिर्स आहे, हवस आहे, मां आहे, आकड़ आहे, गुरूर आहे, लालच आहे, माया सां अटैचमेंट आहे हिन दुनिया सां, तेसि ताईं कुझु न थींदो। त इहो साफ़ करणु आहे धोई वर्क वजूद जो। त पोइ जीअरे पसण जी ॻाल्हि जेका छा साईं करे थो उहा मिलंदी, ऐं जीअं मिलंदी हू निमाणो, नेठो, आजिज़, ग़रीब तबियत थी पवंदो जी। हू जीअरे मुअल हूंदो, माना हुनजी अना ख़तमु। ही जेका फ़ना जा सिलसिले तव्हां ॿुधो था त फ़ना पहिरीं फ़ना खाइणी आहे। छाजी फ़ना खाइणी आहे? मन जी, मां जी, आउं जी, ख़ुदी जी। इहा फ़ना खाइण खां पोइ हू एतिरो आजिज़ थींदो जो हाणे ही बैत घणो करे न ॿुधल आहे, तमामु घटि पढ़ियो वियो आहे। छो त बाबा ख़ल्क़े ख़ुदा, द सर्विस ऑफ मैन इज़ सर्विस ऑफ गॉड। हाणे ही लतीफ़ साईं जे आवाज़ से ॿुधो, चवनि था त ख़िदमत कर ख़ल्क़ सी पांद गिचीअ में पाए, एॾी निमाणाई ऐं आजिज़ी। अदियूं अब्दुल लतीफ़ चए उतां ही की आहे, ॿिए हंधि न आहे, उतां ही की आहे, ख़िदमत कर ख़ल्क़ जी पांद गिचीअ में पाए। हुन वटि पोइ ॿिया ई आहे ई कोन, पोइ जो ई आहियां सोई आहियां। उन कैफ़ियत हिन ॻाल्हि खे असां वज़ाहत करण खां मां पंहिंजो साथी, मुंहिंजो संगती, मुंहिंजो दोस्त उनखे आंदो आहे ऐं तव्हां उनखे अवल बि ॿुधो आहे, त पोइ वरी वधीक पाण ॻाल्हायूं था। अचो साईं खां हिन ते पंहिंजी राय जो इज़हार वठूं। साईं मंसूर अली मीराणी साहिबु, वेलकम। सभु साराऊं साईं जूं हरदम ऐं हर हंधि मौजूदु आहे। बेशक बेशक, तव्हांजा लख कुर्ब सदाईं तव्हां महिरबानी कंदा आहियो असां ते। हाणे सूफ़ीअ जी ॻाल्हि, सूफ़ी सफ़ाई वारे खे बि चवनि था, ऐं सूफ़ी सफ़ बंदी कतार, माना हिकिड़ाई हिकिड़ाई। हाणे इहो माना में अरबीअ मां इहा ॻोल्ही, पर सूफ़ी शहंशाह लतीफ़ जहिड़ो मां कल्ह ॾिठो हुनखे त सूरह यमन कल्याण में 7 बेतनि में साईं ॿुधायो आहे त सूफ़ी छा आहे, सूफ़ी केरु हूंदो आहे, सूफ़ी कीअं थींदो आहे, पूरो कोर्स ॾिनो आहे। 7 ई बेतनि में पूरो कोर्स ॾिनो आहे। पंहिंजी जेकी असीं ॻाल्हि कयूं उन खां शहंशाह असांखे हेॾो सम्झ नूर ॾिए थो त साईं खे था ॾिसूं त ॿुधाइनि था सूफ़ी सालम सेविया जे अक्सर सां अदियार सर, माना जेके घणाईअ खां जजाईअ खां परे था थियनि, कसरत खां हटी विया,
ऐं उन खां पोइ अंदरि में पंहिंजे कसरतनि जे ख़्यालनि खां बटी विया पंहिंजे हेकलाईअ में बाज़ीदनि खे आहे अवेसियार इहा रांदि इहा खेॾ इन्हनि खे विसरे ई कान थी हाणे इहो यादि में हले पई थी पिरियां सी पकार रिंदीअ साणीअ रसिया हाणे पिरियां हाणे साईंअ सी मुलाक़ात जेकी आहे इन रिंदीअ में इन मस्तीअ में इन रसाणी कया माना इन रिंदीअ में इन खुमारनि में हाणे इन खुमार ऐं रिंदीअ खे ईअं करे सम्झंदासीं सभिनी खे सम्झ हाणे इन अपोज़िट वर्ड जेको थींदो चिंता परेशानी माण्हू खे त सम्झ में ईंदी हूंदी न भला इहो सुकून ऐं इहो आनंद कंहिं न ॾिठो आहे त भई इहो रिंदी हा कीअं त इहा चिंता खे ॾिसो त जॾहिं चिंता में हूंदा आहियो परेशान हूंदा आहियो ऐं जेॾीमहिल चिंता न हूंदी आहे ऐं आनंद में सुकून में हूंदा त इहो सुकून तव्हांखे रसाईंदो शहनशाह थो ॿुधाए इहो कोर्स थो ॿुधाए बाक़ाइदे अवल तव्हां घणाई खां पासे ते थी वञो हे जेको सॼो जहान मिलियो इन खां इहो रस्तो शुरूआति थो ॿुधाए शहनशाह माना पहिरियों जेको आहे सूर यमन कल्याण जो जेको पहिरियों बेत अथसि सूफ़ी सालम सेविया जे अक्सर सां अॼु परे थी वञो बाबा भॼी वञो बाज़ीदनि खे आहे अवेसियार माना इहा ॻाल्हि हुननि खां विसरे ई कान थी हर दम हुननि खे यादि आहे पिरियासी पकार रिंदीअ रसाणी कयां हाणे इन खुमार इन मस्तीअ तव्हांखे इहा वाट ॾींदी रस्तो ॾींदी अॻियों वरी बेत चयो त सूफ़ी शेर सभिनी में जीअं रगुन में साह हाणे साईं असांखे साह थो सम्झाए रगुन में साह जीअं हाणे रगुन में साह त कोन वेंदो आहे पर रगुन में हीअ ऑक्सीजन वेंदी आहे जेके असीं खणूं था त हिकु हिकु कुंड ताईं पूरे रग ताईं पूरे जिस्म ताईं पहुचंदी आहे त उनखे फ़ाइदो उहो पहुचाईंदो आहे त साईं पहुचाए थो त तव्हांजी जीअं ऑक्सीजन आहे हिकु हिकु जुज़ ते हिकु हिकु सेल ताईं पहुचे थी सूफ़ी ईअं आहे सूफ़ीअ खे ॾिसो त कीअं थो ॿुधाए में पाण खे पसे सा न करे ॻाल्हिड़ी जीअं पोयूं परूड़े पसा से हाणे हिते माना जेकी उहे जेके लिखिया आहिनि दरवेशनि उहा बि पंहिंजी जाइ ते पर मूंखे जेको लॻे थो सा न करे ॻाल्हिड़ी हाणे इहा अंदरि जी ॻाल्हि कंहिंसां कोन थो करे जीअं पोयूं परूड़े पसा माना राति जो पोएं पहर में परूड़े पसा माना हिन ऑक्सीजन खे हिन साह खे जेको योगा में मेन जेको आहे सो ब्रीथिंग जूं वर्ज़िशूं आहिनि एक्सरसाइज़ूं उन साह परूड़े हाणे 4 खां 5 ताईं ॿुधाईंदा हर मज़हब में आहे त सुबुह जो इन फजर खां अॻु में जो उथो वाह वाह तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं इहो ई टाइम आहे जोग जो जंहिंखे गुरु नानक अमृत वेला चयो आहे जी साईं अमृत वेला सच ना वॾियाई वीचार उन सचे जे नाले सां पाण खे गंढ उन ज़िक्र फ़िक्र में रहो माण्हू फ्रेश थो रहे हीअ ॻाल्हि मां तालिब इल्म लाइ बि चवां थो त शागिर्द असांजा या सालिक सभ खां बहितरीन जेको टाइम आहे उहो 4 बजे सुबुह खां पोइ ऐं जंहिंमहिल सॼो अछो ॾींहुं थी वञे सिज खां अवल पोइ इहो वक़्तु ख़तमु थी थो वञे त हा न थिए थो इन में पंहिंजे हिन साह ते जेको हाणे असांखे मेडिटेशन में ब्रीथिंग ते ॿुधायो वेंदो आहे त बसि नज़र रख साह ते सॼी उनखे प्राणायाम चइबो आहे जेके जोगी एक्सरसाइज कंदा आहिनि उहा साह जे मथां हूंदी आहे उहा साह जे कंट्रोल जी ॻाल्हि आहे असांखे बि तहजुद जो या जदोजहद जो टाइम ॿुधायो वियो आहे तहजुद जो टाइम ॿुधायो वियो आहे ऐं मालिक ॿुधायो त नफ़्स खे क़ुर शरीफ़ में ॿुधायो त बाक़ाइदे पीड़ण आहे अगरि जेको सुबुह जो राति जो उथणु त शहनशाह लतीफ़ इहो ई ॿुधायो हाणे इहो कोर्स पतो ॿुधाए माना पंहिंजी जाइ ते पर इहो ॿुधाए त जीअं पोयूं परूड़े पसा पोइ राति जो जेको आहे न पंहिंजो परूड़ थो करे हाणे आयसि इहो गुनाह जेका करे पधरी हाणे इहे पंहिंजी जेके आहे जुस्तजू जदोजहद या माण्हुनि खे ॿुधाए त मां हिन टाइम ते उथंदो आहियां राति जो माना हुनजो हाल हवाल लिक जी ॻाल्हि आहे प्यार जी ॻाल्हि आहे त हाणे ईअं ई अॻे तव्हां ॾाढो पढ़ंदा आहियो हिनखे ॾिने ॾुख हुया हाणे ॾिने राज़ी थिया हाणे ॾिने ॾुख हुया हाणे दरवेश फ़क़ीर आहिनि हाणे कंहिंजे ख़ुशामंद उन्हनि खे ॾुख हुए थी फोंडाइण उन्हनि खे ॾुखे थो अजायो उन्हनि खे हेॾा मथे करण जे लाइ उहा ॻाल्हि उन्हनि खे कान थी वञे हक़ जी ॻाल्हि थी वञे हाणे उन्हनि खे डिस्टर्बेंस कान थी वञे पंहिंजे जॾहिं छॾे ॾियनि त उहे राज़ी आहिनि पंहिंजे ख़्याल में छॾे ॾियनि ख़्याल खां बि अंदरि राज़ी आहिनि सूफ़ी ते थिया जीअं की न खयाऊं पाण सी वाह वाह तव्हां वॾी जीअं इंटरप्रिटेशन कंदा आहियो मां इहो ॿुधंदो आहियां मां ॿुधी तव्हांजे प्रोग्राम मां सिखण जी कोशिशि थो कयां अञा त पंधु परे आहे सूफ़ी ते थिया जीअं की न खयाऊं पाण सी हाणे इनखे थोरो खोलण जी कंदासीं की न खयाऊं पाण सी
हाणे छो जो असां सिखड़ाट आहियूं ऐं संगत में कई मोहबत वारा प्यार वारा कई सिखड़ाट हूंदा आहिनि। हाणे जेको असांजी शिकिल ॾिसंदो या असांजा कज़न्स प्रोग्राम था ॾिसनि इहे कम जा कोन्हनि। हीअ तव्हांजी ॻाल्हि या हितां जेकी ॻाल्हि निकिरे थी इन खे एक्सपीरियंस कंदा, अनुभव में आणींदा, अमल में आणींदा त मन को भलाई थिए। बाक़ी हाणे असांजो फोटू ॾिसी असांखे ॿुधाईंदा त बाबा जो तुंहिंजो प्रोग्राम उहो असांजे कम जो कोन्हे को। जे मोहबत वारा कुझु वधी वञनि त हाणे जीअं कीन खयाऊं पाण सी, कीन माना कुझु बि न, नथिंगनेस, सवलो सवलो जेको असांखे बि सम्झ में अचे, संगत खे बि सम्झ में अचे। त हाणे इहो कीन जो हिकिड़ो असीं थोरो प्रैक्टिस में आणींदासीं त संगत खे मां इहा सलाह ॾींदुसि, तव्हां त असांजा वॾा आहियो, तव्हां खां सिखूं था त भई हाणे पहिरीं तव्हां अखि खोले बि करे सघो था, इन कीन जो दीदार कंदासीं अॼु। कीन जो त अखि बंदि करे हाणे सभु ख़्यालु छॾे ॾियो, पंहिंजो अॻु पुठि आएं बाएं सभु छॾे ॾियो, सभु ख़्यालु ड्रॉप कयो, सभु छॾे ॾियो, को बि ख़्यालु न रहे। हाणे अञा बि संगत खे हिकिड़ो ख़्यालु रहंदो त मां आहियां, मां मीन्स मां मंसूर मीराणी साहिबु, माना इहो जेको मां माना मुंहिंजो पास्ट, जेकी मुंहिंजी उमिरि आहे, मुंहिंजो माज़ी। हाणे इन मां बि जिंद छॾु, मां बि छॾु बाबा, अकेलो खान। हाणे हिते मूं संगत खे कराईंदो आहियां मोहबत प्यार वारनि सां, ईअं थींदी आहे त यकदमि स्पॉन्टेनियसली आवाज़ु निकिरंदो आहे, कुझु बि न आहे। के संगत वारा चवंदा आहिनि त वॾो सुकून आहे। त हाणे जॾहिं इहो कुझु बि न आहे, का शइ नज़र नथी अचे, आसान आहे, सभु को करे सघे थो। इहो ई मेडिटेशन आहे, इहो ई ध्यानु आहे जेको माल, ऐं इहो 24 कलाक हलंदो आहे। ध्यानु करण जी शइ कान्हे का, ध्यानु थियण जी शइ आहे। तव्हां जहिड़े मोहबतनि वारनि सां गॾु पोइ ध्यानु थी वेंदो आहे, ख़्याल में इहा ॻाल्हि रहंदी आहे। त हाणे हिते छा थो चए, कीन खयाऊं पाण सां। हाणे हिकु त छा थो नज़र अचे, कुझु बि न, कंहिंखां जवाबु कबो कुझु बि न, हा साईं वॾो मज़ो आहे, सुखुन। हाणे कुझु बि न, ॿियो पाण, हिकिड़ो कीन माना कुझु बि कोन्हे, ॿियो पाण, ॿ थी विया न सर। हाणे हिकिड़ो कीन बि न, हाणे इन कीन में छॾिया ख़्याल जॾहिं हटी विया, सभु सोच निकिरी वई, चुप थी वई, अंदरियों हू बि चुप थी वियो, ज़हन में सोच न रही, ऑटोमेटिकली सुकून अची वेंदो। थोरो इंतज़ार कयो, साई जो वक़्तु आहे, वरी मिलूं था। वेलकम बैक। साई तां वापसी। साई खां वल कीन जी ॻाल्हि पई हले। लतीफ़ साईं जी डिक्शनरी मां तमामु वॾो बाब आहे इहो, ऐं हिनखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। खोड़ लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, जीअं अदे चयो नथिंगनेस। असां वटि लफ़्ज़ आहे तसौफ़ में बूद ऐं नाबूद। जेलां थिया नाबूद, कुझु न थिया, ख़तमु करे छॾियऊं, तेलां गॾिया बूद खे, उनखे पोइ मिलंदा। हीउ जेको कीन जो सबक़ु आहे, साईं मोहम्मद ज़मान शाह लवारी वारे जन लतीफ़ साईं जॾहिं उन्हनि वटि कही विया ऐं उन्हनि खे चयूं त न तव्हां म्यूज़िक छॾियो, ऐं लतीफ़ चयो त इहो मुंहिंजे रूह जो राग आहे, मुंहिंजे रूह में पयल आहे, मां म्यूज़िक न छॾींदुमि। त पोइ चयूंसि भला हाणे तव्हां कुझु असांखे ॾियो, भली क़बूल न कयो। त जेका सिट ॾिनऊंसि, मां चवंदो आहियां ज़िंदगी जो हासिलु आहिनि उहे 2 सिटूं, कीन आहीं कीन थी। महिरबानी करे गौर कजो, कीन आहीं, आहियूं असां कुझु बि न, पर सम्झूं अलाए छा था। इहो ई ख़ुदा ऐं जुदा। तव्हां ॾिसो, मां जेके लफ़्ज़ थो चवां, ख़ुदा ऐं जुदा, नुक़्तो मथां खां हेठि आहे न, ॿियो को फ़र्क़ु अथसि छा? लिखो, इहो हिकु नुक़्ते विच गल मुकदी है। हाणे उहो असां नुक़्तो हेठि करे छॾियो आहे। आहीं ख़ुदि ख़ुदा, ॿियाईअ तोखे ॿियो कयो, ॿियाईअ तोखे, जेको मां वारो कमु आहे, त कीन थी, कीन आहीं कीन थी, वञी कीन कमा। हीअ जेका हींअर मंसूर ॻाल्हि पियो करे त वञी कीन कमा, इहो कीन कमाइण जो तरीक़ो आहे। लाॻापा जे लोक सां, हीअ कसरत खां अलॻि थियण वारी ॻाल्हि, लाॻापा जे लोक जा लासी वञी लाहे, तव्हां पोइ सलंदे आहियो,
ॻाल्हि परियां जे ॻुझ जी, ॻाल्हि परियां जे ॻुझ जी सम्झ में पोइ ईंदी जॾहिं पाण छॾींदासीं। इन पाण छॾण लाइ हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत बैत, नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण, याने सफ़र टपड़ घणा गॾु न कंदा आहिनि, उहे इन्हनि दुनिया वारी शयुनि खां अलॻि हूंदा आहिनि। नकी खणनि पाण सी, सफ़र ते वञो हल्का थी वञो, नकी साणनि पाण, उन्हनि सां पाण बि न हूंदो आहे। अहिड़ा जिन ओञाण आउं न जीअंदी उन री। त ही ॿ जेके लफ़्ज़ आहिनि, न पाण खणनि, न हो मैं, न मां, न तकबुर, न को वॾो वसला टपड़ पाण सां खणूं, इन खे फ़क़ीर चइबो आहे। त उन्हनि खां सवाइ लतीफ़ साईं चए थो असां नथा जी सघूं। त हलो वरी मंसूर सां ॻाल्हायूं था। जी अदा। जी साईं, तो इहो तव्हां कीन वारी ॻाल्हि पे कई, असां संगत में हलंदी आहे त बाबा पाण खे ज़ीरो करे छॾियो, ॿुड़ी करे छॾियो, इहा ई ॿुड़ी थियणु। बेशक त माना पंहिंजे तव्हांजे अंदर में का बि सोच न हुजे ऐं अंदर में जेको हीअ हर भरू तकरीर वेठो करे इहो बि चुप थी वञे, माना तव्हां पंहिंजो पाण खे ॿुड़ी करे चुका आहियो। ऐं पोयां ॾिसो पाण, हा पाण सी, हाणे पोयां हिकु आहे त हिकु तव्हां ॾह, हिकु माना तव्हां पाण खे ॿुड़ी कई, तव्हां ॾहनि जे बराबरि साईं तव्हांखे करे छॾियो। हाणे अॻिते अॻे शेर ते था हलूं त बेत ते साईं चए थो सूफ़ी ला कुफ़ी कोन भांइसि केरु। सूफ़ी माना जंहिं सफ़ाई करे छॾी आहे, ला कुफ़ी ला अदा, उनजी का हद कान्हे का, उहो बेहद आहे, उनजो को किनारो कोन्हे को, कोन भांइसि उनखे उनखे सम्झी केरु कोन थो सघे। उहो जीअं कंहिं फ़क़ीर चयो न सूफ़ीअ जे सोज़ साज़ जो सम्झणु त ॾुखियो आहे दरवेश आहे, त माना इहा केरु सम्झी कोन थो सघेसि, त माना ही आहे केरु। त पाण ई शहंशाह असांखे वधीक सम्झाए थो अॻिते, त मंझाई मंझि विड़े, त मंझाई मंझि, त हाणे इन अंदरि जेकी ॻाल्हि कईसीं कीन में, इते इन मां बि मंझि, त हाणे इते थोरो असीं गौर कंदासीं, अंदरि वेंदासीं, त हाणे इते को ॿियो अञा पोयां आहे जेको इहो सभु कुझु ॾिसे पियो, जेको तव्हांखे यादि थो रहे। हीउ त जेको असांजो वक़्तु आहे इहो गुज़री वेंदो, ख़्याल अचनि था वञनि था, गुज़री वेंदो, पर स्टिल ताईं आयो। तव्हां खां जो आउं अर्ज़ु कयां त साईं उहो तव्हां मटिजी आहियो, त तव्हां चवंदो था मुंहिंजो जिस्म मटिजी वियो आहे, पर तव्हां अंदर में त कॾहिं कोन मटिया आहियो न। जीअं तव्हांखे इहो मटिजे ई कोन थो ॿुधाए थो न, मंझाई मंझि विड़े अंदरां बि अंदरि, छो जो असां हीअ ख़ल्क़ सिकी बि असां आहियूं, असीं ॿाहिरि पिया ॾिसूं हिन अखियुनि सां ॿाहिरि, हीअ ॿाहिरि भई जेकी भले ॿाहिरि, उन खां पोइ हिकिड़ी असांजे अंदरि आहे। हीअ त ॿुधाए उन जे बि अंदरि, अंदरां जे बि अंदरि विड़े पियो, पधरो न आयसि पेर, पधर न आयसि पेर, हाणे इन मां पेर कढे ई कोन थो, ॿाहिरि वञे ई कोन थो, छो जो अंदरि में जेके घड़िया आहिनि उन्हनि खे एॾो आनंद थो अचे जो ॿाहिरि जी हुनखे ज़रूरत ई कान थी महसूसु थिए। वेहण जो जेको लफ़्ज़ आहे न, सभ खां वॾो जेको जिहाद आहे, नफ़्स आहे, उहा कोशिश जेका पाण मारे ऐं साईं खे जुड़ी वञो, जेको सल चइजे थो, योग चइजे थो, सलात चइजे थी, साईं सां अंदरि में जुड़ी वञो, अंदरि में जेको जीअं डेप्थ कंदो, जीअं अंदरि में हाणे अंदरि में माना हिन ख़्याल में, हिन नज़र जे पुठियां, बिल्कुलु इन ई नज़र जे पुठियां अंदरि वेंदो त तव्हांखे रस्तो ॾींदो साईं। तव्हांखे ॾुखियाई कोन पैदा की आहे, तव्हांखे दुनिया में पैदा करे ॾुखियाई थी विया, त असीं रुॻो ज़ाहिर तां रुॻो नज़र हटाईंदासीं त अंदरि में असांजे लाइ रस्तो साईं कढंदो। ऐं इहा प्रैक्टिस जी ॻाल्हि आहे, इहा अमल जी ॻाल्हि आहे, जेके कंदा से पाईंदा, जिन में जेके बि संगत वारा मोहबत वारा हींअर बि करे ॾिसनि, जेके बि मूं ॿुधाई आहे इहा विधी एक्सपीरियंस। अॻूं बि इहा ॻाल्हि कई, चङो भला ॿुधायूं जेका तव्हां ॻाल्हि चओ थी साईं। जी साईं, ये करनी का भेद है, आहे हा, करण खां सवाइ आहे कोन। ही जेको राज़ आहे इहो करे पाइण जो आहे, हा, कहण सुणण कीअं न आहे, न ॿुधाइण जो आहे न ॿुधण जो आहे। कथनी तज, कबीर थो चए त ही चवणु छॾ, करनी करो, हाणे वञी प्रैक्टिस कर, अनुभव कर। कथनी तज, तज माना छॾ, कथनी माना चवणु, कथा, कथनी तज करणी करो, तव्हां कुझु पावो सार, त उहो जेको एसेंस आहे, जेको सार आहे, जेको जोहर आहे तोखे मिले। त ही सॼो कमु करण जो आहे। जी साईं, वाह। जिनी साणस वेर तिनी थिए तिनी जो वाहिरो। हाणे हिकिड़ो ॿाहिरि जेके हुन सां इहो रखनि था उन्हनि ते रहम थो अचेसि, कहल थी अचेसि, जेके हिन सां कनि था त भई हरू भरू छो नफ़रत में भरिया पिया आहिनि, हिन खे रहम थो अचे, हुननि ते नुक़्तो कोन थो आङुर खणे त यार ही अहिड़ा आहिनि, कंहिंजी बुराई कोन थो ॾिसे,
पर पंहिंजे पंहिंजे हुननि ते राम में कहल थी अचे त हीअ पाण खे छो पिया पलीत ठाहिनि, छो पिया नफ़रतूं अंदर में भरनि, इहा कहल आहे। ऐं अंदर में बि वञे थो त जेके हिन खे ख़्याल परेशान था कनि हुनखे छॾे थो ॾे। अंदर में जेको अंदर वञण था त बि सोच परेशान थी करे, जे अंदरि अंदरि तव्हां कुझु चवण था चाहियो चओ चओ। न मां सिर्फ़ु इहो थो चवणु चाहियां त जेको तव्हां ॻाल्हि कयो था ही कुल ख़ैर आहे, ख़ैर ही सभ जो भलो कंदड़ आहे। ऐं भलो इहा ॻाल्हि ज़रूरु मां ॿुधायां त माण्हू चवंदा आहिनि सुठो, सुठनि सां सुठाई इहा तिजारत आहे। हाय त तव्हां चङनि सां चङो हलो, इहा त तिजारत आहे। चङो उहो आहे जेको बुरनि सां हले, चङनि सां चङाई त सभई करे। हा, प्यार जो बि अंदाज़ अथव जी, जिन जो वेर आहे हिन सां, हुननि जो वाहिरू थी थो पिए। हाणे साईं त वरी अॻिते साईं हाणे इहो सॼो कोर्स ॿुधायईं शहनशाह पंहिंजो तक़रीबन चइनि त हाणे ॿुधायईं त इन जो नतीजो छा थींदो, जीअं इहा प्रैक्टिस कंदव, इहो अमल कंदव त तव्हांजो इन जो नतीजो सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो। हाणे हिते सफ़ाई थी वई अंदर जी, का सोच तव्हांखे टच कान थी करे, को ख़्यालु हाणे तव्हां साईं जो दीदार थिए थो, तंहिं पोइ थियो जहिड़े माना जहिड़े ई साईं खे तव्हां शहनशाह लतीफ़ थो चए, इन खां वधीक पसण पीरीअ जो। हाणे जहिड़े ई साईं ॿुधाए थो, इहो शाह लतीफ़ सभिनी खे सिंधियुनि खे कॉन्फिडेंस थो ॾिए त जहिड़े मिली सघेव थो, छोकी हिन आसिरे में मरण खां पोइ मिलंदो, जेके असांखे नक़द घुरिजे, नक़द घुरिजे। हाणे सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो। हाणे जंहिं धोतो आहे पंहिंजो पाण खे मालिक जे करम सां, उन जी ब्लेसिंग सां, हाणे उहो ई हक़ मौजूद चई सघे थो, जंहिं वटि हक़ आहे, जंहिं वजूद सफ़ाई थी माना मालिक वजूद उनखे ई हक़ मौजूद चई सघे थो। सूफ़ी चयईं सद करी, हाणे वरी साईं इंस्ट्रक्शन थो ॾे, हाणे हेसि ताईं इहो सॼो कमु कराए छॾीं त बाबा हाणे इहो अथव, हीअं हीअं कंदो त हीअ अथव सूफ़ी जो कोर्स। सूफ़ी चई वरी सदूं करी, हा, वरी इहो तुंहिंजूं डिज़ायरूं, वरी ख़्याल, वरी सोचूं, वरी मज़ा ऐं तस्कीनुनि जे लाइ इहो सदूं थो करे। इहो सूफ़ी, इहो न सलाह आहे, सूफ़ियुनि जो मर्क न आहे, इहो कमु न आहे त माना हीअ जेके ड्रामेबाज़ियूं वरी दुनिया में घिड़ी वञी, ॿाहिरि वञी घिड़ी वञी, तोखे इहो ॿाहिरि वारो को बि मज़ो तव्हांखे 5 मिंटनि खां पोइ बेचैन कंदो आहे। 5 मिंट शइ हितां जी ऐं उन खां पोइ बेचैनी कंदो आहे, बेचैनी कंदो आहे। तव्हां जेतिरो बि इन्वॉल्व थींदो त उहो तव्हांखे बेचैनी कंदो। काटे रख कुला वझ उछले, हाणे इहे ॻाल्हियूं सभु जेके इहे रखियूं अथई, इन्हनि खे बाहि में उछल त को रस्तो मिलई, को वाट मिलई, को त हाणे चए थो साईं साईं वाह जी आख़िरी जेको 7 में सॼी पूॼा हाणे कंक्लूजन शहनशाह लतीफ़ जो। मूंखे त माना हैरत हिन में लॻे पई, तव्हांजा प्रोग्राम ॿुधो, मूंखे अचे कुझु कोन, पोइ हीअ जो पढ़ियो मुंहिंजो शहनशाह सॼो खोलियो वेठो आहे, सम्झायो सिलेबस। तव्हां जीअं कोर्स चयोसीं त पोइ मुंहिंजो हाणे साईं खां वधीक वञी पढ़ंदुसि, जेकी ग़लती हूंदी साईं खां साईं करेक्शन कंदो। हाणे साईं छा थो चवे आख़िरी जेको हुन चए थो, जे कुला रखी कंध ते त सूफ़ी सालिम थी। हाणे जे इहा लेबल लॻाई थो पाण खे, मंसूर खान चवण थो चाहीं त मां सूफ़ी आहियां या फ़क़ीर आहियां, त पोइ साबित थी इन ते सालिम रह, मुकमल इन ते पाबंद थी, इन ते मुसलिम थी, अमल कर, इन सोच ते फ़िक्र में बीही वञ, क़ाइम थी वञ, रुकिजी वञ। वेह वटी हथ करे पुर प्यालो पी। हे जेके तुंहिंजूं वेह वटी माना इहे जेके तूं हरू भरू जूं ख़्वाहिशूं आहिनि, हरू भरू कंहिंखे ॿिए खे परेशानी में ॾिसी मज़ो थो वठी, ॿियनि जूं तूं मज़े वठण जूं ख़्वाहिशूं थो करी, इहो प्यालो पी छॾ, इहो अंदरि उमाणे छॾ। न आहे, हीउ मूंखे ॾिसण में सुकून थो अचे, मां कीप क्वाइट रहण थो चाहियां, मां ऑब्ज़र्व करणु थो चाहियां, मां अंदरि हिते मां बंदि करणु थो चाहियां, हिन चकर खां निकिरणु। हाणे कंहिंजी बि परेशानी, दुनिया जा कई मसइला केतिरा थी सघंदा, केरु चयो मां वॾो परेशान आहे, केतिरो परेशान थी सघे थो, हेतिरो ही परेशानी जो हंधु आहे। ऐं इन जो हल किथे आहे, ही हिते वेठो आहे साईं, हिते वेठो अथव, रुगो हिन ध्यान खे हेॾे वठी अचो, सुकून ई सुकून, भलाई भलाई। हा सर, साईं हाणे साईं जो वक़्तु आहे, थोरो वरी इंतज़ारु कयो, पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदासीं।
वेलकम बैक साईं तव्हां वापसी ॻाल्हि पई हले त साबित कीअं रहिजे ऐं माण्हू जी दिलि कीअं खजे। असली ॻाल्हि इहा आहे त जीअरे माण्हू जेको लतीफ़ साईं चयो मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात हूंदासीं हयात जीअणा अॻे जे जिया। मार्गो ॿियो साईं जो हिकिड़ो बैत थो ॿुधायां त दिलि हिन दुनिया मां तॾहिं खटी थींदी मरण मुसलिम जन वाहिद तिन न विसरे। त ही जेका जदवल आहे त उहे माण्हू जेके दुनिया सां मरण जो मतिलबु न आहे त तव्हांजो साहु निकिरी वञे, न, जीअरे ई दिलि ऐं दुनिया में फाथल न रहो बसि। त मरण मुसलिम जिन वाहिद तिन न विसरे। त अचो हाणे गढियूं था पाण खे वरी साईं जे हिन कलाम सां। जी साईं वॾी महिरबानी तव्हांजी। त हा इहे पढ़ियोसीं पिए साईं जो आख़िरी त जे कला रखी कंध ते त सूफ़ी सालिम थी हा प्रैक्टिस कर अमल। हाणे जे सॾाई बि थो त माना अमल कर न, पाण खे सुठो चवराइण रुॻो शौक़ु अथई पर सुठो थी ॾेखार न, सुठो थियण में थोरी तकलीफ़ थी थिए। इहो तकलीफ़ कहिड़ी आहे, वेह वेह वटी हथ करे पुर प्यालो पी पंहिंजे हा इनखे आशिक वेसन घणो ही ॿियो वेह आहे हर बुर मरण साईं कोन थो मारण चाहे हर बुर साह न वञे कंहिंजो हंधु तिनी जो ही जिन हासिल कयो हाल खे। हाणे ॻाल्हि अची वई प्रेज़ेंस जी। हिकिड़ो अर्ज़ु कयां त ही जेको हाल आहे इहो लफ़्ज़ तसौफ़ जी दुनिया जो आहे। सूफ़ी हिनखे हाल खे चवंदो आहे जंहिं बि प्रेज़ेंट कंडीशन में आहे, हा वजद में आहे, उहो हाल हासिल कर हाल खे, हिन वजद खे, हिन वसल खे जेको ही प्रेज़ेंस जो बि प्रेज़ेंस आहे, ही हाल जो बि हाल आहे, मौजूदियत में बि जेकी मौजूदियत आहे अंदरि गिरण सां इहा थींदी। जेको ही रहो हले पई, जेकी मालिक जेको असली वजूद ॾिनो आहे, जेको रूह आहे, इन जी वसल जी ॻाल्हि। हाणे इहो जेको चए थो हाल खे जो न, हाणे इन जे लाइ थोरो क़ुर शरीफ़ में आयतूं आहिनि न त सूरह एराफ़ जी 12 नंबर आयतुनि खां उहा ट्रांसलेशन हुनजी हाणे उहो आहे, हुन में असीं अरबी पढ़ियल आहियूं कोन। सो अलाह चयो शैतान जी ॻाल्हि पई हले त अलाह चयो तोखे कंहिं सजदे, शैतान खे इब्लिस तोखे कंहिं कहिड़ी शइ सजदे करण खां मना कयो जॾहिं त मूं तोखे हुकुम कयो। हा त हू शैतान थो चए त मां हिन खां बहितर आहियां। हाणे ॾिसो न तव्हां मूंखे बाहि मां ठाहियो आहे ऐं हीअ हिनखे तव्हां मिटीअ मां ख़ल्क़ कयो आहे, त हाणे इहा शैतान जी सुनत आहे त मां हिन खां बहितर आहियां। केर बि माण्हू कंहिं बि क्वालिटी तो साईं ॿुधाईंदो न, ॿिया जज ॿुधाईंदा त हीअ बहितर आहे या ख़राबु आहे। हाणे जेको बि चए थो मां हिन खां बहितर आहियां, इहा शैतान जी सुनत। पहिरीं आयत सूरह एराफ़ जी 12 नंबर आयत। 13 में फरमाइनि था, मालिक फरमाइनि था त लही वञे था। हाणे इहा जो जॾहिं आकड़ ॾेखारींदो, माण्हू तकबर ॾेखारींदो, फनेखानी ॾेखारींदो, तूं उनखे केरु पसंदि कंदो? साईं चयसि गेट आउट फ्रॉम हियर, पोइ लही वञे था। इहो तोखे जुगाए न त तूं मुंहिंजे अॻियां तकबर करी, पंहिंजी किबराई ॾेखारे, निकिरी वञ। बसि तूं हेठनि मां आई, पस्तनि मां आई, घटिया आई, गेट आउट फ्रॉम हियर, त निकिर बाबा, तुंहिंजी जाइ न आहे, आकड़ वारनि जी जाइ न आहे। हाणे हू वरी छा थो चवे, हाणे उहो माफ़ी नथो वठे। इंसान आदम तॾहिं थींदो जॾहिं माफ़ी वठण साईं मूंखे ग़लती थी वई। हाणे जेको आकड़ कंदो उहो शैतान जी सिफ़त आहे। त मालिक शैतान छा थो चए, हिन चयो हा चए थो त मूंखे, शैतान चयो हिन चयो त मूंखे मोहलत ॾे जेसि ताईं हिननि खे उथारी। हाणे मोहलत थो घुरे, माफ़ी नथो घुरे। मां ॾिसंदुसि आकड़ नथो छॾे। मालिक चयो वाह तोखे मोहलत आहे, हल बाबा तोखे आहे त मोहलत आहे। त हाणे शैतान चए थो त बसि हाणे मालिक खे वरी रीज़निंग थो ॾे, दलील थो ॾे, बसि बि तव्हां इन जे त तव्हां मूंखे गुमराह कयो। हाणे मालिक खे हाणे इहो असां वटि आहे हलंदी आहे त जेके मालिक हिदायत ॾे, जेके मालिक गुमराह करे। अब मालिक कीअं गुमराह कंदो? मालिक त तव्हांखे हिदायत ॾेई छॾी आहे, वठो छो नथा? जेको वठंदो त हुनखे मिलंदी न, जेको रुजू कंदो मालिक ॾे वेंदो, का तलब पैदा कंदो। हाणे जंहिंखे ॾे आहे उनजी तलब, उनजी ब्लेसिंग थींदी, मालिक जी महिनत ते कोन्हे, पर आऊं बि थोरो अॻु भरी थियां न सर। त चए थो त हाणे बसि बि तव्हां मूंखे गुमराह करे छॾियो, मां ज़रूरु हिननि जे सिधे रस्ते ते वेंदुसि। सिधे रस्ते ते पोइ छा कंदो? मां ज़रूरु हिननि जे अॻियां ईंदुसि, पुठियां ईंदुसि, हिननि जे सॼे ईंदुसि, खॿे ईंदुसि, खॿे पासे खां हमिलो कंदुसि ऐं तव्हां हुननि मां अक्सरियत खे नाशुकुर गुज़ार पाईंदो। तव्हां ॾिसंदो अॼुकल्ह जे मार्केट में तक़रीबन हर माण्हू नाशुकुर मां रुॻो रांभाट पिया आहिनि। हा न सर, चवे थो न, हाणे जंहिंखां बि पुछंदो त साईं हे कम रहिया पिया आहिनि साईं, हेॾा होॾा कंहिंखां तमामु घटि जेके मालिक जा जेके अंदरां उन्हनि खां शुक्र साईं लख एहसान मौला जा।
उहे अहिड़े रंग में रखियो वेठो आहे, मुंहिंजा त लक्षण कुझु बि कोन्हे, एॾो करम आहे हुनजो की घटि कलील मां तशकरूं सफ़ा थोरा हूंदा त ना शुक्री घणी हलियो। हाणे हिनखे ॾिसूं था त हाणे इन जी आम माना ॿुधाई थी वञे त कंहिंखां पुछूं था, इहा बि पंहिंजी जाइ ते बाबा चौधारी शैतान वकोड़े वरितो आहे, पर हिनखे असीं ॾिसंदासीं त माना अॻियां ईंदुसि, अॻियां मुस्तक़बिल में ईंदुसि। हाणे छो जो शैतान नफ़्स तव्हांजे नफ़्सियात खे कैप्चर थो करे, उनखे थो पकड़े त नफ़्सियात ते हमिलो थो करे। ॿार जी ॻाल्हि कान्हे त नफ़्स खे छा थो, या तव्हांजो नफ़्स पतो घुमे फ्यूचर में हीअं हीअं कंदुसि, हीअं थियणु खपे, हीअं हीअं न थी पियो, या वरी माज़ीअ में मूं जहिड़े बा तूं कहिड़ा तुंहिंजा लक्षण हाणे सुधरण थो चाहीं। हाणे सॼे पासे मुंहिंजा घर वारा, मुंहिंजा ॿचा ॿार, मुंहिंजो हाणे सॼी फैमिली कुंभो हाणे माण्हुनि खे ॿुधो हूंदव साईं हाणे उहो जेको आहे सो मुंहिंजी त दिलि कान थी चवे, नंढा नंढा ॿचा अथमि, जवान नियाणियुनि खे कराइणो आहे, बसि इन जे करे मूंखे हीउ करिणो थो पए। ईअं त पंहिंजी बुरी आहे, आलू घर वारनि ते, फैमिलीअ ते, ऐं ॿियनि खे ॿुधो हूंदव त भई जेको आहे सो यार बसि छा कयूं संगत में, जिथे कमु खाॿे पासे माना जिथे तव्हां धंधो धाड़ी आहे, तव्हांजो रोज़गार आहे, जिथे संगत साथ आहे, हाणे उन पासे बसि दुनिया संगत, हूअं संगत लाइ सिर खपे, हूअं मां अहिड़ो न आहियां। माना नियत त पंहिंजी गड़बड़ आहे। हाणे सॼे खॿे अॻियां पुठियां शैतान असांखे नफ़्सियात में असां सोच में थो वठे न सर, त असांखे या त फ्यूचर में थो घुमाए या माज़ी में थो घुमाए, त हेॾा सॼो इहा ई सूरत इहा ई आहे न। हाणे उहो जेको हाल शहंशाह लतीफ़ वारो कयो, हंधि तिनी जो ही जिन हासिलु कयो हाल खे, हाणे जेको प्रेज़ेंस में अची वियो, प्रेज़ेंस जी प्रेज़ेंस में अची वियो, अंदर में अची वियो ऐं चुप थी वियो, ख़ामोशी मालिक ॾेई छॾियसि अंदर में, ऐं सोच उॾी वई। हाणे सोच मूंखे कंहिंखे संगत वारा चवंदा त भई इहो सोच कीअं थी वञी सघे, सोच खे वञण जो तरीक़ो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त जेॾी महिल बि तव्हांखे सोच अचे तव्हां सोच खे ॾिसो, सोच वेनिश ख़तमु गुम। पर हाणे जेको बि ख़्यालु ईंदो, सोच ईंदो, पर हाणे सोच खे, ख़्याल खे, थॉट खे थिंकर खपे न, सोच खे सोचण वारो खपे न। तव्हां लिफ्ट न करायोसि, पाण ई हली वेंदो, जेको आयो आहे पाण ई हली वेंदो। इहो फ़क़ीरनि जो, सूफ़ियुनि जो हिकिड़ो कोर्स आहे जेको असांजे प्रोग्राम करण मां कंहिं संगत वारे खे, मोहबत वारे खे का राह मिले। ऐं ॿियो पछताव, पुराणनि जेके ग़लतियूं थियूं न उन्हनि खे हेॾा पछताव करे रोई धोई साफ़ु कयो, साफ़ु थी वेंदो। हाणे हिकिड़ो कंहिंखे का कमीज़ 3 सालनि जी मेरी पियो आहे, कपिड़ो मेरो पियो आहे, ऐं तव्हां हुकुम कयो आहे मुंहिंजी नियत साफ़ु आहे, साबुण चङो आहे त धोई 5 मिंटनि में छंडे, देरि घणी लॻी साईं। त केतिरो बि किचिरो आहे, केतिरो बि आहे, रुॻो साईं असांजी आजिज़ी, असांजी नियत जी सचाई थो घुरे, रुॻो हुन ॾे वञी असां माफ़ी घुराऊं। ऐं ॿियो बि तरीक़ो, अगरि असां कंहिंखे रंजायो आहे, कंहिंखे ॾुख ॾिनो आहे, असांखे तंग थी थिए त उन जो अखियुनि बंदि करे तसव कयो उनजो, ऐं तव्हांजे साम्हूं नथा वठी सघो, बहितर इहो आहे त साम्हूं वठी माफ़ी वठो। जे ऐं ॾिसो था त अञा अॻिले खां मां साम्हूं माफ़ी थो वठां, रहंदो फुंडजे थो त छॾे ॾियो। पंहिंजे कंहिं बि टाइम, या तहजुद जे टाइम या सुम्हण वारे टाइम, अखियूं बंदि करे सुकून सां उन माण्हूअ जो तसवर करे रूह सां माफ़ी वठोसि, तव्हांजे अंदर में बि सफ़ाई थी वेंदी ऐं हुन तव्हांजी माफ़ी उन ताईं पहुचंदी। पोइ दफ़े असां इहो टेलीपैथी ऐं मिसमरिज़म ऐं हिप्नोटिज़म जा प्रोग्राम कया, उन्हनि में इहो सभु या अहिड़ा माण्हू अहिड़ी संगत वारा इन ॻाल्हि खे सम्झंदा हूंदा त माना इहो आहे तव्हांजे इन अमल ते परवरदिगार। हाणे जे अञा तव्हां वटि हुजे टाइम त असां वधीक ॻाल्हि, हा ॻाल्हि हिनखे हाणे पोइ दफ़े मूं इन 8 शेर खां वरी शुरू कयो, जेको हींअर पोइ जेको पहिरियों प्रोग्राम तव्हां सां थियो, मुंहिंजो जेको इन 8 में शुरू थियो त जुसे में जबार जो खफ़े खे मो खोड़, जली तूं ज़बान सही 4 पहर चोर, फ़िक्र सी फुरकान में इसम आज़म डोर, ॿिया दर वञी मवोड़, ई अमल ईअं ई सपिजे। हाणे इसम आज़म डोर, इसम माना सुञाणप, आज़म माना वॾी सुञाणप ॻोल्ह। त मां इहो अर्ज़ु कंदुसि त जंहिं वटि जेके सहीफ़ा आहिनि, जेके बि आहिनि, जेको बि सेखड़ाट आहे उहो सभु पढ़े, जेके बि आहिनि जिथे बि मिलनि था पहिरीं माण्हुनि खे चेक करणु छॾियो, जंहिं वटि जेको पंहिंजो घर में आहे मालिक ॾिनो आहे, जेको मिलियल आहे अवल उहो पढ़ो, उनखे सम्झण जी कोशिशि कयो। पोइ ॿिए जेकी बि दुनिया में आहिनि सहीफ़ा सम्झो था, बाइबल आहे, गीता आहे, गुरु ग्रंथ साहिबु आहे, अवस्था आहे पारसिन जो, जेके तव्हांखे को बि पढ़ण खां माना वेद पढ़ो, तव्हांखे खुली ईंदो त तव्हांखे जॾहिं को मालिक मिले, को मुर्शिद मिले, को राह वारो मिले त उन वटि तव्हां वटि पैमानो हुजे उनखे चेक करण जो। न त हिते कई मुर्शिद वेठा अथव जेके तव्हांखे घुमाइण जे लाइ, जेके हा दुनिया में अहिड़ा वेठा आहिनि जेके माना को राह न रस्तो। वाह साईं वाह, त फस्ट क्लास ॻाल्हि कयो त मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त इसमें आज़म असां चवंदा आहियूं जेको तव्हांजे अंदरि जंहिंखे
लोगास चइबो आहे तौरेत में, वर्ड चइबो आहे अंजील में, नाद चइबो आहे वेद में, शबद चइबो आहे या गुरबाणी चइबो आहे उहा गुरु ग्रंथ साहिब में। तव्हांजे अंदरि उहो 24 कलाक पियो वॼे थो। इहो इसमें आज़म ओरण जो जेका हिते हिदायत आहे ऐं इहा तॾहिं ॿुधण में ईंदी जॾहिं तव्हां पंहिंजो जेको पहिरियों ॾसु ॾिनो उन लाइ मां 2 सिटूं चवंदुमि। पाठियूं जा न कजनि रोई धोई अखड़ियूं, जर कजर जिन अखियुनि में से कीअं पिरी पसंदि। त जेसि ताईं पंहिंजे ऐबनि ते पंहिंजे ॾोहनि ते असां पछताव नथा कयूं, माफ़ी जो दर हुनजो सदाईं खुलियलु आहे। बंदे जो कमु आहे त पंहिंजे ॾोहनि खे ॾिसे, असां ॿियनि जे ॾोहनि खे ॾिसंदा आहियूं त उन अखियुनि खे पाठो कजे, पाठियूं कजनि बिल्कुलु साफ़ उजरियूं, रोई धोई अखड़ियूं, रोअणु तमामु ज़रूरी आहे। जर कजर जिन अखियुनि में से कीअं पिरी पसंदि। त अॼोको प्रोग्राम हिते पूरो थो थियो, ज़रूरु चओ। इसमें आज़म इहो बि तव्हां इहा सुञाणप त जेको तव्हां पोखींदो सो लुणंदो, जेको तव्हां कंदो तव्हांजे अमल सां आहे, तव्हां जेको कंदो उहो ई तव्हांखे मिलंदो। तव्हां जेको बाल उछलाए ॾींदो पढ़ाॾो सो ई सॾु हुया अॻई गॾु ॿुधण में ॿ थिया। त तव्हांजो जेको अमल आहे असल इसमें आज़म इहा आहे सुञाणप आहे त तव्हां जेको कयो था उहो ई तव्हांखे सही फर्स्ट क्लास। तो अॼोको प्रोग्राम थियो हिते, वरी ईंदड़ छंछर ते मिलंदासीं। हक़ मौजूद।